अदा साईं मां बेहद शुक्रगुज़ार ऐं दम दम दुआबू आहियां उन्हनि सजणनि जो जन सजणनि मूंखे 2-2.5 महीननि में पंहिंजी प्रेस खां परे न कयो ऐं जिथे बि पहुतुसि उतां जी हर सुर्खी हर अख़बार में छपे मुंहिंजनि मिठनि दोस्तनि सजणनि ताईं पहुचायो ऐं सॼे सिंध में सजणनि बि घटि कान कयो। मुंहिंजे सिहत याबी अलाह मुंहिंजे हक़ में हर शहर हर जॻह हर जलसे हर मस्जिद में दुआऊं दुरूद ख़त्मा ख़ैर ख़ैरातूं शबीना पढ़णु शुरू थी विया। अलाह साईं उन्हनि जे सदके मूंखे बि अॾे छॾियो। लख एहसान एडिटरनि साहिबनि ऐं रिपोर्टरनि साहिबनि जा जन मौजूं बीमारीअ जे दौरान लाॻीचियूं ख़बरूं लिखियूं। इन्हनि सभिनी भाइरनि में प्यारो भाउ जनाब आज़ाद अनवर कांदड़ो सेक्रेटरी सिंधी अदबी संगत मेड़ ऐं माइट मिठड़ो जनाब जमील अहमद महेदर साहिब। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा लख एहसान। जॾहिं सिविल अस्पताल कराची खां सिहत याब थी कखड़नि में पहुतुसि तॾहिं बि जाॾाऊं काॾाऊं जूं जमायतूं वरी बि गाही मैदर में गॾु थी भाकुर पाए मिली मुबारक ॾेई ऐं मूंखे छा पिया चवनि अदा इमाम दिन आए हाजी खैर वधायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं लाड़काणे तो कराची पोगिड़ो लाड़काणे खां लागे लाज तो कराची पोगिड़ो लफ्ज़ ॾिसी चयूं कम जो ई नाहे लफ्ज़ ॾिसी चयूं कम जो ई नाहे रत कहिड़ा बदलायूं रत कहिड़ा बदलायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं लिखी 5 लख ॾेई विया नाले मिठे खे चई विया लिखी 5 लख ॾेई विया नाले मिठे खे चई विया तंग तुंहिंजे पीउ जी टुटण ते तंग तुंहिंजे पीउ जी टुटण ते हिनखे हथ कीअं लायूं हिनखे हथ कीअं लायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं मुंहिंजे मिठल रोई ॾिनो ये कंदे आका पुनो मुंहिंजे मिठल रोई ॾिनो ये कंदे आका पुनो माण्हू न पर ॼण मलकन कुलो ॾे माण्हू न पर ॼण मलकन कुलो ॾे सेवल में जूं सणायूं सेवल में क्यों सणायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं वधायूं
हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं ॾिठ में बीमारी भगी रत जी गायलास लगी बीमारी भगी रत जी डायलास लगी ॾिठ में बीमारी भगी रत जी डायलास लगी होश भी आयो अख बचड़ो सुञातो होश भी आयो अख बचड़ो सुञातो पुत का भाकुर पायूं पुत का भाकुर पायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं अघायूं अल्लाह दुआऊं अघायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं अवल घर सके रात में पोइ बि फदिया फिक्रात में खुदा रोके वबावी दुई शफा हाजी गुलाम नबी हुजी शलशाद सिंधड़ीअ में सदा हाजी गुलाम नबी मुजाहिद आले सुन्नत जा आशिक घोट अरबीअ जा कंदी खिदरी उमिर खालिक अता हाजी गुलाम नबी वत मौलूद ठाहींदो ऐं ॻाहींदो दुनिया अंदर करीमन जी करे जानी सना हाजी गुलाम नबी ॾिसी गींदे मदीनो ऐं कंदे नाले मिठे जो काज खणंदे पोटड़ा कच्छ ते पंहिंजा हाजी गुलाम नबी पढ़ी सलवात ऐं क़ुरान हाफ़िज़ नियाज़ पाही चए तुंहिंजे हक़ में घुरम रोगी दुआ हाजी गुलाम नबी अवल घर सके रात में वो भी वॾी फिक्रात में अवल घर सक रात में पोइ बि वॾी फिक्रात में ॿ टे दफ़ा मुते दिलबर नबी साईं ॿई दफ़ा मुते दिलबर नबी साईं निगाहूं फरमायूं निगाहूं फरमायूं खैर सां आए हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं अघायूं अल्लाह दुआऊं अघायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं हर घड़ी हर वार में आई खबर अखबार में हर घड़ी हर बार में आई खबर अखबार में हर घड़ी हर बार में आई खबर अखबार में पावश शाम आयूं कुल भलारियूं पावश शाम आयूं कुल भलारियूं रोज़ भरियूं ते आयूं रोज़ भरियूं ते आयूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं अघायूं अल्लाह दुआऊं अघायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं रिपोर्टरन एहसान कयो अनवर भाषा छान कयो रिपोर्टरन एहसान कयो अनवर भाषा छान कयो रिपोर्टरन एहसान कयो अनवर भाषा छान
न कयो सुर्खियूं असां जूं सारी संगत ने सुर्खियूं असां जूं सारी संगत ने कांधड़े कीअं पहुचायूं कांधड़े कीअं पहुचायूं खैर सां आए हाजी खैर वधायो खैर सां आगे हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं अघायूं अल्लाह दुआऊं अघायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं खैर सां आगे हाजी खैर वधायूं मियां ऐं मेहरान में इबरत सिंधू सुरहान में अवामी में मेहरान में इबरत सिंधू सुरहान में अवामी में मेहरान में इबरत सिंधू सुरहान में हक मुझे में द्वाजूं अपीलूं हक मुझे में द्वाजूं अपीलूं लिल्लाहि लज़िल करायूं लिल्लाहि लज़िल करायूं खैर सां आगे हाजी खैर वधायो खैर सां आगे हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं अघायूं अल्लाह दुआऊं अघायूं खैर सां आए हाजी खैर वधायो खैर सां आगे हाजी खैर वधायूं छो न महेशर दुआ करे पर पुठ जन ओरे परे छो न महेसर दुआ करे पर पुठ जन ओरे परे छो न महेशर दुआ करे पर पुठ जन ओरे परे जमात खे चई दुआ जो बीही जमात हित खे चई दुआ जो दुआऊं मुझे लाइ घुरायूं दुआऊं मुझे लाइ घुरायूं खैर सां आए हाजी खैर वधायो खैर सां आए हाजी खैर वधायूं अल्लाह दुआऊं अघायूं अल्लाह दुआऊं अघायूं खैर सां आगे हाजी खैर वधायो खैर सां आए हाजी खैर वधायो